उन्हीं दे प्यार था पंहिंजे मुर्शिद जी दरबार में सबंदो प्यार थी दो वो पंहिंजी दिल में कोई न कोई सवाल खड़ी निकरंदो। सुभान अल्लाह। ये आहे या ना है? कुछ बोलो तो सही ने सुझा बाहर राजड़ी कौन खोल बैठी चुप छो आयो? हां हिते तव्हां ये ना आयो मां से कुछ शहर पढ़ी बुधायो ना ताके मदीने वाले साईं घुरायो ताके गाजी फकीर ने घुरायो मदीने वाले साईं घुरायो। सब चो सुभान अल्लाह। जने मुझे आका जा घुरायो रोज़े धड़ी जी जमायत पंहिंजे इलाके में थदाएं परमो पंहिंजो निकिया रोज़े धड़ी जी दरबार में पंहिंजे मुर्शिद जी दरबार में अची रही कादरी जिक्र जो उठूंगा कादरी जिक्र जी ज़बान से आवाज़ मुझे आका जा घुरायो मन ते वेठो आहे हिकिड़ो गरीब रोज़े धड़ी जो मुरीद सब चो सुभान अल्लाह सब चो सुभान अल्लाह। बरादी फकीर के भी गाजी फकीर या कहीं न सजो आहे के भी मोकलियो तो मदीने वाले साईं सब चो सुभान अल्लाह। जने मुझे आका दा घुरायो मन हथे वेठो रोज़े धड़ी जो मुरीद मन हथे मथे वेठो जहार हकी तो वेठो खंबाणी भी हथ में मुझे आका दा घुरायो पंहिंजी धार हथे रहियो जिक्र जी तवार बुधी रहियो जने जिक्र जी तवार बुधदे तीअं त इहे मुझे रोज़े धड़ी जी जमायत अची रही सुभान अल्लाह। मना कल ही करे रोज़े धड़ी के पूरी दंदी वही करे आगा घर भाई करे उन्हनि के अर्ज कई ओ रोज़े धड़ी जा गुलामो अज मां तहां के अर्ज करे रहियो नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे विलायत उलमाए अहले सुल्तान बड़ी जोर से हणो नारो नारे तकबीर हाथ मथे करे नारो हणो नारे तकबीर नारे रिसालत नारे खिलाफत नारे हैदरी नारे पीर हजरत अल्लामा मौलाना गुलाम यासीन सिकंदरी जॾहिं मुझे आका जा गुलाम मुझे महबूब जा परवानो जॾहिं रोज़े धड़ी जो मुरीद उन सफर वारनि जी खिदमत में वञी करे अर्ज़ करे रहियो सोना मुंहिंजी दावत क़बूल फरमायो मां हिकिड़ो देगरो लाहियां थो लंगर जो उहो मुंहिंजो खाधी पोइ रवाना थियो। जॾहिं मुंहिंजे आका जा गुलाम उन फ़क़ीरनि जेके रोज़े धड़ी जी दरबार में सफ़र करण वारा उन्हनि सफ़र में जॾहिं हा कई हा तुंहिंजो लंगर खाऊं था पर तोखे अर्ज़ इहो था कयूं त असां सां गॾु तूं बि सफ़र में हल। चई त साईं ही मुंहिंजी फसल पकी बीठी ही मुंहिंजो फसल पको मां झार हकलां थो इन्हीअ जे करे बचड़नि जी रोज़ी मां इन्हीअ जे करे पंहिंजे हीअ झार में वेठो चई रोज़े धड़ी के उन फ़क़ीरनि कयो जेको कादरी सिख ज़िक्र जी तवार हुई ये ओ फ़क़ीर जॾहिं पाण दुनिया मां फोत थी वेंदासो मरी वेंदासो वो ॿुधाए त उहो पंहिंजी धार के सब चो सुभान अल्लाह। जॾहिं मुंहिंजे आका जा गुलाम मुंहिंजे महबूब सां प्यार करण वारो लंगर खाराए करे जमायत खां मोकिलाणी करे हाणे जमायत ज़िक्र सां वरी पंहिंजे रोज़े धड़ी जी जमायत जी तरफ़ रवानी जॾहिं मुंहिंजे आका जा गुलाम उन फ़क़ीर खे जॾहिं मोकिलाणी करे कुझु अॻिते हलिया किताबनि में अचे थो पियो गेरो अची वेठो उन फसल ते अची गेरो वेही रहियो उहो फ़क़ीर ॻोढ़े में उन खंबाणीअ में ॻोढ़ो विझी करे हिकु हयो त ॿियो हयो त किताबनि में अचे थो जेके बि उन जा ॻोढ़ा ठहियल हुया सभई हलाए पर उहो गेरो कोन उॾियो उनजी दिलि में अकीदो इहो थी वियो मां बि चोना रोज़े धड़ी जी पंहिंजे मुर्शिद जी दरबार में वञा सुभान अल्लाह। अची करे पंहिंजे उन्हनि जमायत सां थी पहुतो जमायत सां पहुची जॾहिं गॾु सफ़र में ज़िक्र कंदो थो हले पंहिंजे मुर्शिद
पहुता मुर्शिद की दरबार जी जॾहिं पहुचण खां पोइ रोज़े धणी जा गुलाम उते के उते हर हिक खे पंहिंजी पंहिंजी ड्यूटी मिलंदी आहे। सुभान अल्लाह। सब जो सुभान अल्लाह। जेको भी मुर्शिद की दरबार में वेंदो आहे उहो पंहिंजी ड्यूटी खे गुलामी खे वॾी ग़नीमत सम्झंदो आहे, वॾी ॻाल्हि सम्झंदो आहे त मुर्शिद जे दरबार जी ड्यूटी नसीब थी आहे। कई के बहारी नसीब थींदी आहे, कई के लंगर हलाइण नसीब थींदो आहे, कई के कहिड़े क़िस्म जी ड्यूटी नसीब थींदी आहे। जॾहिं मुंहिंजे आका जा गुलाम पंहिंजी ड्यूटी करे जमायत जी जॾहिं रुख़सत थी रही आहे त मुंहिंजे आका जा गुलाम उहे ड्यूटी ॾियण वारनि फ़क़ीरनि में उहो जेको ढार हलण वारो आहे उहो बि गंद बीठो आहे। सुभान अल्लाह। मोकिलाणीअ जे लाइ अर्ज़ु करे रहिया सोना हिकिड़ो असां इजाज़त भी वठंदासूं, हिकिड़ो अर्ज़ भी कंदासूं। सुभान अल्लाह। हा कहिड़ो तव्हांजो अर्ज़ आहे? सोना अर्ज़ ही आहे जॾहिं मुर्शिद जी दरबार में मुरीद हलंदो आहे छा मुरीद पंहिंजी मर्ज़ी सां ईंदो आहे या तव्हां पाण घुरींदा आहियो? पीर साईं मोहम्मद राशिद रोज़े धणी जा गुलाम पीर साईं फरमाइनि था ओ मुरीद सब जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। यो तवज्जो वारो लफ़्ज़ अथव मता सम्झो त घर जा कमकार छॾे आया आहियूं ही लंगर में आहियो न न तव्हां जेको आया आहियो तव्हांजी दुनिया जी ज़िंदगी जा सुभान अल्लाह। जेको महबूब जे मीलाद में वेठा हो न इहा वॾे तव्हांजी कम वारी ज़िंदगी आहे। मुर्शिद करीम तो फरमाए पंहिंजे मुरीद खे ओ मुंहिंजा मुरीद जेकॾहिं तूं पंहिंजी मर्ज़ीअ ते अची हा त कहिड़े खे तूं उथाए को मां वटि पहुची हा। हाणे मां तोखे मुर्शिद पाण घुरायो आहे कहिड़ो उहो उते ई फसल ते वेठो आहे आयो मां त तोखे मां मुर्शिद घुरायो आहे। महबूब की महफिल को महबूब सजाते हैं आते हैं मुहिबिन को सरकार बुलाते हैं। सुभान अल्लाह। मुझे आका जा गुलामो अवां पाण न आया आहियो अवां खे मदीने वारे साईं मोकिलियो आहे अवां पाण न आया आहियो तव्हांखे रोज़े धणी मोहम्मद राशिद रोज़े धणी मोकिलियो आहे। सुभान अल्लाह। दुआ घुरो तो अल्लाह ताला अवां असांखे महबूब करीम सां ऐं महबूब जे बचड़नि सां ऐं इन मीलाद में जिथे आप पंहिंजे आका जो गुलामनि जो मीलाद ॿुधो उते वॾे इश्क सां मोहब्बत सां प्यार सां वञी करे मीलाद में वेहण तव्हांजो कमु आहे। मीलाद जो दाणो खाइण तव्हांजो कमु आहे। जंहिं मर्ज़ में मुब्तला हुजे उते जो मर्ज़ दूर थी वेंदो। सुभान अल्लाह। ऐलान ज़रूर ॿुधी छॾो सुभाणे अब्दुल रज़ाक सुके जे उताक जे ॻोठ में अज़ीम शान मीलाद शरीफ़ आहे जंहिंमें पंहिंजे मक़ामी उलमाए किराम भी उन्हीअ सां गॾोगॾु हज़रत अल्लामा मौलाना अता हुसैन सिकंदरी साहब जेको खैरपुर खां तशरीफ़ वठी ईंदा पूरी जमायत खे दावत ॾियूं था। अब्दुल रज़ाक सुपे जे तरफ़ खां सभी जमायत खे दावत आहे सुभाणे ॾींहं जो 9 खां वठी इंशाअल्लाह ॿीं ताईं दुआ ख़ैर थींदी। पूरी जमायत खे पाण बि अचो पंहिंजे दोस्तनि खे बि दावत ॾेई करे इन मीलाद में पहुचण कमु तव्हांजो आहे। रोज़े धणी जी बि नज़र करम थी वेंदी त मदीने वारे साईं जो बि करम थी वेंदो। सुभान अल्लाह। वमा अलैना इल्ला अल-बलाग। माशाअल्लाह।